अस्सलामुअलैकुम आवाज़ न्यूज़ सां गॾु आऊं आहियां फरहा औरंगज़ेब ऐं मां आहियां ग़ज़ाला अब्दू। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। ख़ुदा वाखे लॻल घारनि जो पाणी केन शाह में दाख़िल थी वियो, माण्हू रोईंदा रहिया। पाणी गिर स्टेशन खे ॿोड़े डिग्री कॉलेज सां टकराइजी वियो। पाणी तेज़ी सां शहर जी ॿी आबादी खे ॿोड़ण लॻो। बंधनि ते वेठल माण्हू अञा ताईं निकिरी नाहिनि सघिया। रेंजर्स पारां फाथल माण्हुनि खे रेस्क्यू कयो पियो वञे। चूंडियल नुमाइंदनि तोड़े कामोरनि शहर खे बचाइण लाइ के बि जोॻा उपाउ न वरिता। मेहड़ में बोर जे पानी जो रिंग बंद ते दबाव बरक़रार। सुप्रियो बंद ते भी पानी तेज़ी सां वधण लॻो। बोर जे पानी सबबि मेहड़ वेझो काज़ी आरिफ खां क़ाइम जतोई ताईं रोड मुकमल तौर बंद। फरीदाबाद सां राब्तो कटिजी वियो। बंदनि ते वेठल माण्हुनि जी मुश्किलातुनि में इज़ाफ़ो। जोही में हमलगंज ऐं MNV ट्रेन जे मुख़्तलिफ़ हंधनि तां लॻल घारे जा तेज़ वहिकिरा रिंग बंद सां टकराइजण लॻा। पाणी में तेज़ी सां चाढ़ जो सिलसिलो शुरू। शहर ॿाहिरां खंगराणी जे ॻोठ साम्हूं रिंग बंद कमज़ोर हुजण सबबि पाणी जो दबाव वधी वियो। सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह कुझु देर में मंसूर ढंढ पहुची रहियो आहे। MNV ट्रेन में पाणीअ जे दबाव सबबि दादू ऐं ॿियनि इलाइक़नि जे ॿुॾण जे ख़तरे सबबि मंसूर खे कट ॾियण या न ॾियण बाबति अहम फ़ैसिलो कयो वेंदो। सिंधु दरिया में गुडू ऐं सखर बैराजनि वटि वॾे दर्जे जी ॿोॾि बरक़रार। कोटड़ी बैराज वटि विचोले दर्जे जी ॿोॾि बरक़रार। 24 कलाकनि दौरान गुडू बैराज वटि 6000 क्यूसिक ऐं कोटड़ी बैराज वटि 29,000 क्यूसिक पाणी जे बाद सखर बैराज वटि 1000 क्यूसिक पाणी में लाथ आई। हुकूमत महांगाई ॿोॾि सबबि मुतासिर अवाम मथां हिकु ॿियो इलेक्ट्रिक बम किराए छॾियो। नेपरा पारां बिजली जे अघनि में 4 रुपया 34 पैसा इज़ाफ़े जी मंज़ूरी। क़ीमतुनि में इज़ाफ़े जी मंज़ूरी जुलाई महीने जे फ्यूल एडजस्टमेंट चार्जिस जी मद में कई वई।